अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त अली गुल इस्लामी ऐं ॾिसी रहिया मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी ग्राफिक्स। दोस्तों अॼु मां तव्हांजे लाइ ॿ PLP फाइल बिल्कुलु न्यू डिज़ाइन खणी आयो आहियां। तमामु ई बहितरीनु डिज़ाइनूं आहिनि जेके तव्हांखे इंशाअल्लाह वणंदियूं डिज़ाइनूं, ऐं ॿ बहितरीनु डिज़ाइनूं आहिनि जेके आमतौर ते सभु यूज़ कंदा आहिनि इमरजेंसीअ में, या कुझु अहिड़ी कोई हूंदो आहे, को फंक्शन हूंदो आहे, या का अहिड़ी शइ हूंदी आहे जो असां तकड़ि में उनखे ठाहिण जे लाइ तकलीफ़ कंदा आहियूं। सो ॿ बहितरीनु PLP फाइल मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां, ठीकु आहे। त हाणे उनखे असीं एड कंदासीं, उन्हनि जी डिज़ाइन तव्हांखे इंशाअल्लाह वणंदी, मुंहिंजी बहितरीनु डिज़ाइन आहे। त हीअ आहे हिकिड़ो टूर्नामेंट जो PLP फाइल जेके क्रिकेट जा टूर्नामेंट थींदा आहिनि उन जे हवाले सां हिकु PLP फाइल आहे। हे बिल्कुलु नई डिज़ाइन आहे, तमामु बहितरीनु आहे। हीअ जीअं बेटाई टूर्नामेंट आहे, जीअं तव्हां हिते ॿियो कोई नालो लिखी था सघो, ऐं हिन में तक़रीबन हिन जी असां फीस वठंदा आहियूं 400 खां 500, ऐं जे अगरि रिप्रेंट करे ॾींदा आहियूं रंगीन में त असां उन खां वठी तक़रीबन उन जी डिज़ाइन जा वरी 1000 रुपया वठंदा आहियूं, 900 त हिकु हीअ पहिरीं डिज़ाइन इहा आहे। ऐं ॿी डिज़ाइन आहे हिकु जेके बहितरीनु डिज़ाइन आहे, मूंखे वणी आहे, मां दोस्तनि सां मां चयो त शेयर कयां। ऐं ॿी हीअ डिज़ाइन आहे ख़ैरात जी, जेके ख़ैरात थींदी आहे, वरी दोस्तनि खां कार्ड वग़ैरह छपराइणा पवंदा आहिनि, सो इन जे हवाले सां हूंदा आहिनि। सो हीअ मां डिज़ाइन ठाही आहे। त तव्हां हिते फ़ोटू पंहिंजा हणी था सघो जीअं हिन ते लॻियल आहिनि, त उनजी चेंजिंग करे था सघो, ठीकु आहे। ऐं उमीद थो कयां त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं बहितरीनु वीडियो आहे, PLP फाइल आहिनि। ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, मां अहिड़ा खोड़ सारा अहिड़ा वीडियो खणी ईंदुसि पियो, अहिड़ा PLP फाइल तव्हांजे लाइ खणी ईंदुसि पियो, ऐं तव्हां उन्हनि जी एडिटिंग करे तव्हां खोड़ सारा पैसा कमाए था सघो, ठीकु आहे। त जीअं ख़ैरात फी सबिलिल्लाह आहे, जीअं उस्ताद जो नालो आहे, त हिते तव्हां कंहिं ॿिए मरहूम जो नालो लिखी था सघो, ऐं तारीख़ वग़ैरह या हिते सोमवार जी अगरि इहो आहे त ठीकु आहे, इनखे हटाए करे हिन जी पोयां बैकग्राउंड जेको आहे इहो कॉपी करे, हिन जो कॉपी करे, हिन जो टेक्स्ट कॉपी करे हिते आणींदो, ऐं हिन जो पोयां बैकग्राउंड कॉपी करे हेॾे आणींदो, त पोइ हितां वरी ॿिनि टिनि जा नाला लिखी था सघो, हिनखे तव्हां मथे आणे करे हिते वरी लिखी था सघो, ठीकु आहे। त इहे बहितरीनु डिज़ाइनूं आहिनि ॿ, इंशाअल्लाह तव्हांजे लाइ खोड़ सारी ॿियूं बि डिज़ाइनूं आणींदासीं, काफ़ी सारी मूं वटि तक़रीबन 400 खां प्लस PLP फाइल पिया आहिनि। सो वीडियो ठाहिण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, सो इन जे करे उहे डिज़ाइन उते ई पियूं आहिनि। जेकर तव्हां नवां आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, त मुंहिंजो सिंधी ग्राफिक्स पेज आहे, तव्हां उन ते अचो, ऐं तव्हांखे उते इंशाअल्लाह सुठियूं सुठियूं डिज़ाइनूं मिली वेंदियूं। पेज आहे असांजो, सॉरी पेज न आहे, असांजो पेज बि आहे, पर असांजो ॿियो आहे एडिटिंग जे हिसाब सां असांजो वरी WhatsApp ग्रुप आहे, त तव्हां सां असांजो WhatsApp ग्रुप तव्हां जॉइन करे था सघो, ठीकु आहे। असांजो WhatsApp ग्रुप आहे सिंधी ग्राफिक्स जे हवाले सां, हिन में तव्हांखे काफ़ी सारा दोस्त मिलंदा जेके एडिटिंग जे हिसाब सां तव्हांजी हेल्प कंदा। उमीद थो